जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं लाखाट ॿेले में, जेको काज़ी अहमद खां तक़रीबन 12-13 किलोमीटर हेठि आहे जेको लाखाट ॿेलो आहे। ऐं ॿेले जे हिसाब सां उन रेंजर ऑफिस जेकी आहे असीं उन जाइ ते मौजूदु आहियूं ऐं उतां ई असांखे तव्हांखे ब्रीफ कयूं पिया। ऐं असांजो ब्रीफ करण जो मक़सदु इहो आहे तव्हांखे ॿेलो ॾेखारियूं ऐं ॿेले जो तव्हांखे सैर करायूं। अचो तव्हांखे ॿेले जो सैर करायूं। जी नाज़रीन, असां तव्हांखे लाखाट ॿेले जा मंदर ॾेखारे रहिया आहियूं। लाखाट ॿेलो काज़ी अहमद खां ओलहंदी साइड ते तक़रीबन 14-15 किलोमीटर जे मुफ़ासिले ते दरिया जे बिल्कुलु ओरिएं कप ते मौजूदु आहे। लाखाट ॿेलो हूअं त तमामु वॾो हो, वसीअ हो, पर हिन वक़्तु कटिजी वञी बीठो आहे। तक़रीबन 300-350 एकड़नि ते मुश्तमिल इन ते ई ॿेलो मुश्तमिल आहे। ऐं उन ॿेले में अंदरि जेके ही वण तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे वण हूअं त अनमोल आहिनि ॿियनि जॻहियुनि ते, पर हिते इहे वञी बचिया आहिनि। जंहिंमें बबुर आहे, कंड आहे, लहो आहे ऐं ॿेर उड़ियो थुड़ियो किथे निम ऐं पिपुर, इहे वण बि मौजूदु आहिनि। इन्हनि जी सार संभाल ॿेले खाते जे हवाले सां हिते हिकु ऑफिस ठहियलु आहे, जंहिंखे रेंजर ऑफिस ॿेलो खातो सॾियो वञे थो। हिन ऑफिस ते जो बि असां तव्हांखे मंदरु ॾेखारे रहिया आहियूं, हीअ ॿेले जे बिल्कुलु विच में ठहियलु आहे। ऐं हीअ असां हिन ते मथे चढ़ी ऐं तव्हांखे ॿेले जा बक़ाया मंदर बि ॾेखारे रहिया आहियूं। लाखाट ॿेले जे आस पास ढंढूं ढोरा आहिनि जिथे फसल कायल आहिनि, जंहिंमें कणिक आहे, हींअर गिदरे जो ॿिज ऐं छांहे जो ॿिज छटे करे ऐं खुॾड़ा हणी जेके ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, मथां पनियूं लॻियूं पियूं अथनि, इहे काया विया आहिनि। ऐं इन्हनि खे त ढंढुनि ऐं ढोरनि मां मशीनुनि जे वसीले पाणी ॾिनो पियो वञे, जेको बिल्कुलु लाखाट ॿेले जे चइनी पासनि खां अहिड़ी आबादी मौजूदु आहे। जी नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिठो ॿेले खाते जो सैर कयो आहे। ॿेले में जेतिरा वण हुआ, जंहिंमें बबुर हो, लही ही, कंड हो, इहो तव्हांखे ॿेले जो असां ॾेखारियो ऐं तव्हांखे सैर करायोसीं। इन सां मूंखे इजाज़त ॾींदा फारूक जुने जो इबरत न्यूज़ काज़ी अहमद।